नाज़िम नवाबशाह में तालीम खाते पारां पढ़ंदी सिंध वधंदी सिंध जे उनवान हेठ आगाही सेमिनार मुनक़द करे रैली कढी वई। उन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे AK डाहिरी। स्कूल एजुकेशन खाते शहीद बेनज़ीराबाद ऐं रिफॉर्म सपोर्ट यूनिट स्कूल एजुकेशन जे चीफ प्रोग्राम मैनेजर जुनेद हमीद समूह ऐं डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी अब्दुल फताह डाहिरीअ जी अॻवानीअ में ऑडिटोरियम हाल खां लाइब्रेरी ताईं हिकु रैली कढी वई। उन मौक़े ते रैलीअ में शिरकत कंदड़नि पारां पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जा नारा पिणु लॻाया विया। रैलीअ में डिप्टी डायरेक्टर एजुकेशन जावेद अहमद उन्नड़, इंफॉर्मेशन ऑफिसर शेर मोहम्मद जमाली समेत तालीम खाते जे अमलदारनि ऐं स्कूली शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते पीपल्स पार्टीअ जे मेंबर सूबाई असेंबली गुलाम कादर चांडियो, रिफॉर्म सपोर्ट यूनिट स्कूल एजुकेशन जे चीफ प्रोग्राम मैनेजर जुनेद हमीद समूह, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी अब्दुल फताह डाहिरी ऐं ॿियनि आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मूंखे ॾाढी ख़ुशी थी त माण्हुनि में अवेयरनेस पैदा कजे, आगाही ॾिजे। इन ॻाल्हि खां त बिल्कुलु इनकार कोन थो करे त जेका परसेंटेज जेका असांजी ॿारनि जी जेका आहे स्कूलनि खां ॿार आहे सा अंग खर खां बि वधीक आहे। असांखे उनखे बहितर करण लाइ ज़ाहिरियत माण्हुनि में जागृत आहे, माण्हुनि में हिकिड़ी सुजागी आणिजे। तव्हांजे तवसुस सां मुंहिंजी पूरे सिंध जे हर माइट खे, उस्तादनि खे ऐं सभिनी मुआशरे माण्हुनि खे गुज़ारिश आहे, अपील आहे त बराए महिरबानी करे हिन इशू ते सभु हिकु थी करे कि असांजा ॿार स्कूलनि खां ॿाहिरि असीं उनखे इनरोलमेंट कराए ऐं उनखे तइलीम जे ज़ेवर खां जेको आहे न सो हिकु क़िस्म जो फ़ाइदो पहुचायूं। हीअ तइलीम जी जागृता ऐं जेका दाख़िला मुहिम आहे उन जे सिलसिले में आहे। असां हीअ रैली बि कढी आहे, सेमिनार बि आहे जंहिंमें इहा अवेयरनेस ॾिनी वेंदी त ॿारनि खे वधि में वधि दाख़िल कराइजे ऐं ॿारनि जी तइलीम केॾी लाज़मी आहे। हीअ जेका दाख़िला वारी मुहिम हलाई वई आहे 2022-2023 में, हिन जो मक़सदु इहो आहे त असां वालिदैन खे आगाही ॾियूं त हिन वक़्तु क्वालिटी टीचर्स मौजूदु आहिनि असांजे स्कूलनि में। जंहिं वक़्तु हिन वक़्तु गवर्नमेंट जेके आहे तक़रीबन 55,000 टीचर्स जेके आहिनि उहे हर स्कूल में मोकिलिया आहिनि जेके मेरिट ते आया आहिनि। जेकॾहिं हू पंहिंजे ॿारनि खे हिननि स्कूलनि जे अंदरि दाख़िला वठी ॾींदा, यकीनन हू क्वालिटी एजुकेशन हासिलु करे सघंदा। आउट ऑफ स्कूल चिल्ड्रेन जे सिलसिले में ऑनरेबल मिनिस्टर एंड सेक्रेटरी एजुकेशन जे इनिशिएटिव ते ही असां वाक था पिया करियूं। असां वटि जेके ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि उन्हनि खे स्कूल जे दायरे में आणण जे लाइ सरकार वॾे पैमाने ते सॼे सूबे में 50,000 खां मथे उस्ताद नवां उस्ताद मुक़ररु कया आहिनि ऐं डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद में 3500 उस्ताद नवां भर्ती थिया आहिनि। हीअ वाक आहे असां वालिदैन ॾे पैगाम था मोकिलियूं त पंहिंजे ॿारनि खे सरकारी स्कूलनि में वठी अचनि, उन्हनि जे लाइ बहितरीनु सहूलियतूं आहिनि। उन्हनि जे करे असां ट्रेंड नवां टीचर, हाई क्वालिफाइड टीचर्स अपॉइंट कया आहिनि ऐं हीअ रैली उन सिलसिले में आहे। हीअ सेमिनार इन हवाले सां कयो आहे त जेके स्कूल खां ॿाहिरि बि असांजा ॿार आहिनि उहे अचनि, उन्हनि खे कहिड़े नमूने सां स्ट्रेटेजी डेवलप करणी पवंदी त कहिड़े नमूने सां उनजी सर्वे कई वञे, एग्जैक्ट डेटा वग़ैरह गॾु कई वञे, पोइ उनजे लाइ स्टेप बाय स्टेप असां कहिड़े नमूने सां उन्हनि स्कूल्स में आणे सघूं था। आया हीअ असांजा गवर्नमेंट स्कूल्स काफ़ी आहिनि या असांखे सेफ जे थ्रू या ॿियनि एजेंसी जे थ्रू बि स्कूल क़ाइमु करणा आहिनि। अचो त असीं पंहिंजनि इदारनि जी मालिकी कयूं ऐं ॿारनि जी इनरोलमेंट वधायूं। स्पेशली ख़ासि करे जेका नियाणियुनि जी जेका एजुकेशन आहे उहा सफ़र थिए थी त उहो प्रोमोट कजे ऐं जेको सोसाइटी में हिकिड़ो कम्युनिकेशन आहे उहो डेवलप कजे त जीअं असांजा जेको सो सिविल सोसाइटी आहे ऐं माण्हू जेके बैकवर्ड एरिया जा माण्हू आहिनि उहे एजुकेशन तां राग़िब। असांजो हीउ जेको अॼु जो सिंध हुकूमत जो जेको रिफॉर्म सपोर्ट यूनिट जे थ्रू असांजी जेका हीअ अवेयरनेस जेका रैली आहे इहा बेसिकली असां जेके आउट ऑफ स्कूल जेके ॿार आहिनि उन्हनि लाइ हिकिड़ो मैसेज ॾियूं। असांजी कम्युनिटी जेके असांजा हिते सरकारी स्कूल आहिनि या असांजा हर हिकु ॻोठ में जेके स्कूल आहिनि उन्हनि असांजे जेके कम्युनिटीज़ आहिनि उन उस्तादनि सां सहकार कनि ऐं उन्हनि वालिदैन सां जेको सो उहो असांजा उस्ताद जेके मुलाक़ात बि कंदा। उन्हनि स्कूलनि में जेके फैसिलिटीज़ आहिनि जेके असां वटि जेके ॿार घणो तौर ते लेबर या हुन ॾांहुं हलियो थो वञे त असां कोशिशि कयूं त असांजो ॿार लिटरेसी तरफ़ अचे ऐं असांजे हिन मुआशरे में सिविलाइज़्ड ऐं सुठो सिटीज़न पैदा थिए। स्कूल एजुकेशन खाते शहीद बेनज़ीराबाद पारां स्कूलनि खां ॿाहिरि ॿारनि खे स्कूल में आणण लाइ पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जे उनवान सां हिकु आगाही सेमिनार HM ख्वाजा ऑडिटोरियम हाल में मुनक़द कयो वियो, जंहिंमें मेंबर सिंध असेंबली गुलाम कादर चांडियो, रिफॉर्म सपोर्ट यूनिट स्कूल एजुकेशन जे चीफ प्रोग्राम मैनेजर जुनेद हमीद समूह ख़ासि महिमान तौरु शिरकत कई। उन मौक़े ते आगाही सेमिनार खे ख़िताब कंदे आयल ख़ासि महिमाननि ऐं ॿियनि चयो त सिंध हुकूमत तालीम जी बहितरी लाइ हर मुमकिन क़दम खणी रही आहे, छाकाणि त तालीम खां बग़ैर तरक़ी नामुमकिन आहे। आगाही सेमिनार खे DG पाइट ज़हीर अब्बास चांग,
डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी अब्दुल फताह दाहिरी, डिप्टी डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर खालदा उमर आराई, रीजनल मैनेजर सिंध एजुकेशन फाउंडेशन इमाम बख्श आरिसर, पीपी लेडीज विंग डिवीजन शहीद बेनजीराबाद अदी कमरुल निसा दामरा, प्रोफेसर हुमेरा मीर, एसोसिएट प्रोफेसर मैडम शाहनाज लाखो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। सेमिनार में डिप्टी डायरेक्टर एजुकेशन जावेद अहमद उनड़, तालीम खाते जे ऑफिसरनि, उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई आहे। कैमरामैन फरमानुल्लाह सां गॾु AK दाहिरी, आवाज़ TV न्यूज़ शहीद बेनज़ीराबाद।